तव्हांजी मीडिया जा काफ़ी सारा व्यूअर्स आहिनि, मां सम्झां थो त उन ज़रिए मां हिकिड़ो पैगाम ॾोहारनि खे इहो ॾींदुमि त हू सरेंडर कनि। जेको बि सरेंडर कंदो वेंदो उनखे नॉर्मल ज़िंदगी गुज़ारण जो असां मौक़ो ॾींदासीं, उन सां कंहिं क़िस्म जी का बि ज़्यादती न थींदी। अक्सर ॾोहारनि जो ख़्यालु आहे त असां न पकड़िजी वेंदासीं, पुलिस असां ताईं न पहुचंदी, ईअं न आहे। ऐं पुलिस जेको आहे स्लोली ग्रेजुअली उन्हनि धाड़ेलनि जे घर जे क़रीब अची मिठी वेठी आहे। कंहिं न कंहिं ॾींहुं इहो ज़ाहिर आहे पुलिस जी प्रेज़ेंस सां, एक्सेसिबिलिटी सां, कचे में अंदरि वञण सां उन्हनि सां बि असांजो कॾहिं न कॾहिं टकराव थींदो। बहितरु इहो आहे त पंहिंजे ॿारनि खे यतीम कराइण खां बहितरु आहे त पुलिस खे सरेंडर कनि। ऐं उन्हनि सां वाइदो थो कयां उनखे कंहिं क़िस्म जी न हुते टॉर्चर कयो वेंदो, न हुनजी बेइज़ती कई वेंदी, न हुननि खे कंहिं बि कूड़नि केसनि में चालान कयो वेंदो, बल्कि हुनखे सिंपली असां जेके मुंहिंजा केस आहिनि उन में असां मोकिलींदासीं। ॿियो असां वटि प्रॉब्लम हिते आहे क़बाइली झड़नि जे हवाले सां। हिते काफ़ी माण्हू जेको आहे उहो इन्वॉल्व आहिनि क़बाइली झड़नि में। उन्हनि सां बि इहा ई आहे त असां वटि अनफॉर्चुनेटली माहौल अहिड़े क़िस्म जो जुड़ी वियो आहे जो उन्हनि पंहिंजा नंढी हिकिड़ी अनाज जे लाइ माण्हुनि खे जेको क़त्लेआम कनि था, उहो रोकणु त ॾाढो ॾुखियो कमु आहे। ज़ाहिर आहे त इहो हिकिड़े माण्हू ते पुलिस सां नथा बीहारे सघूं ऐं उनजी मूवमेंट खे वॉच नथा करे सघूं, पर ओवरऑल मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे त जेके उतां जा माण्हू जेके क़बाइली झड़नि में इन्वॉल्व आहिनि उहे बि पंहिंजा मामला सिधा कनि। उन्हनि जे ख़िलाफ़ बि एक्शन, तव्हां ॾिठो गढ़ी यासीन में अनफॉर्चुनेटली असांजो पुलिस जो जवान बि शहीद कयो वियो, मस्जिद जे अंदरि मस्जिद जी बेहरमती कई वई, असां उनजी मज़म्मत कयूं था। एक क्रिमिनल खे बचे त कुझु बि कोन्ह थो, छो त इहे हराम जो जेको पैसो कमाइनि था उहो बचे उन्हनि जो कुझु बि नथो, ऐं अंजाम उन्हनि जो ख़राबु थिए थो। अहिड़ा अंजाम थियण खां बहितर आहे त उहे तौबा ताइब थियनि, पुलिस वटि सरेंडर कनि, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठनि ऐं उन सां वाइदो थो कयां त उनखे नॉर्मल ज़िंदगी गुज़ारण में मां उनजो हिसो उन में विझंदुमि पंहिंजो जेको आहे, ताकी उनजे ख़िलाफ़ु पुलिस इहे कॾहिं बि अगरि उहो तौबा ताइब थी करे अचे थो त तौबा ताइब जो दर त अलाह पाक त कॾहिं नथो बंदि करे, पर एज़ अ पुलिस ऑफिसर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त जेके जिन माण्हुनि जे ख़िलाफ़ु केसिस आहिनि उहे पाण खे सरेंडर करे जेल हलिया वञनि। उनजे लाइ उनजी बहितरी आहे, उनजी औलाद जी बहितरी आहे, ज़िंदा रहंदा ज़ाहिर आहे पंहिंजी फैमिली खे वधीक टाइम ॾींदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।